पीपल्स पार्टी अॻवान सईद गनी चयो आहे त कराची में गुज़िरियल 2 ॾींहनि अंदरि असांजे 2 कारकुननि खे शहीद कयो वियो आहे। 2 ॾींहं अॻु अमजद ऐं गुज़िरियल राति बल्दिया टाउन में शौकत खे शहीद कयो वियो आहे। हुन चयो त चूंडूं वेझो ईंदे ई सियासी कारकुननि खे शहीद करे ख़ौफ़ रास पकड़णु मज़मत जोॻो अमल आहे। ये अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी अॻवान सईद गनी चयो आहे त कराची में गुज़िरियल 2 ॾींहनि अंदरि असांजे 2 कारकुननि खे शहीद कयो वियो आहे। 2 ॾींहं अॻु अमजद ऐं गुज़िरियल राति बल्दिया टाउन में शौकत खे शहीद किया वियो आहे। हुन चयो त चूंडूं वेझो ईंदे ई सियासी कारकुननि खे शहीद करे ख़ौफ़ रास पकड़णु मज़मत जोॻो अमल आहे। ये अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी अॻवान सईद गनी चयो आहे त कराची में गुज़िरियल 2 ॾींहनि अंदरि असांजे 2 कारकुननि खे शहीद किया वियो आहे। 2 ॾींहं अॻु अमजद ऐं गुज़िरियल राति बल्दिया टाउन में शौकत खे शहीद किया वियो आहे। हुन चयो त चूंडूं वेझो ईंदे ई सियासी कारकुननि खे शहीद करे ख़ौफ़ रास पकड़णु मज़मत जोॻो अमल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी अॻवान सईद गनी चयो आहे त कराची में गुज़िरियल 2 ॾींहनि अंदरि असांजे 2 कारकुननि खे शहीद कयो वियो आहे। 2 ॾींहं अॻु अमजद ऐं गुज़िरियल राति बल्दिया टाउन में शौकत खे शहीद कयो वियो आहे। हुन चयो त चूंडूं वेझो ईंदे ई सियासी कारकुननि खे शहीद करे ख़ौफ़ रास पकड़णु मज़मत जोॻो अमल आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी अॻवान सईद गनी चयो आहे त कराची में गुज़िरियल 2 ॾींहनि अंदरि असांजे 2 कारकुननि खे शहीद कयो वियो आहे।